अस्सलाम वालेकुम दोस्तों। एजुकेशन डिपार्टमेंट सिंध में हस्ब रवायत हस्ब दस्तूर तजुर्बा जारी है। नए एक्सपेरिमेंट तहत तइलीम खाते सिंध तरफ़ां सिंध में स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी लागू कई पई वञे ऐं स्टेप बाय स्टेप समूरो प्रोसेस मुकमल थी रहियो आहे। स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी में हर यूनियन काउंसिल में एक मेन स्कूल के हेड क्लस्टर स्कूल बणायो वियो आहे, जॾहिं त हर यूसी में 5 खां 6 स्कूलनि खे सेल हब स्कूल जो दर्जो ॾिनो वियो आहे ऐं हर सेल हब स्कूल में 6 खां 8 फीडर स्कूल शामिलु कया विया आहिनि। इन लाइ डिस्ट्रिक्ट वाइज़ लिस्टूं शाया थी चुकियूं आहिनि। क्लस्टर हेड मास्टर खे DDO पावर सां गॾु मुकमल इख्तियार ॾिना वेंदा, जंहिंमें पंहिंजे कोस्ट सेंटर जे मुलाज़िमनि जी ट्रांसफ़र, मुक़ररी, सैलरी ऐं उन्हनि स्कूलनि जा जेके माली मामला आहिनि ॾिसणु शामिलु आहिनि। इन हवाले सां ट्रेनिंग्स बि मुनक़द कयूं वियूं आहिनि। तइलीम खाते जे मुलाज़िमनि जी सैलरी क्लस्टरिंग पॉलिसी तहत नए DDO कोड सां जारी करण लाइ सभिनी मुलाज़िमनि खां पर्सनल डेटा वठण जो अमल बि शुरू थी चुको आहे। स्कूल क्लस्टरिंग पॉलिसी सभिनी स्कूलनि यानी प्राइमरी, मिडिल, हायर सेकेंडरी, बॉयज़ ऐं गर्ल्स सभिनी स्कूलनि खे इंतिज़ामी तौरु मिलाए छॾियो आहे ऐं हर क्लस्टर ते हिकिड़ो ई हेड क्लस्टर, हर तालुके में हिकु ऑफिसर ऐं हर ज़िले में हिकिड़ो ई ज़िले ऑफिसर मुक़ररु कयो वेंदो। इन सिलसिले में हर ज़िले में डिस्ट्रिक्ट क्लस्टर कमेटियूं बि चूंडियूं वियूं आहिनि। इन पॉलिसी सां सिंध जे तइलीमी निज़ाम में कहिड़ी बहितरी अचे थी ऐं इहो तजुर्बो केतिरे क़दुरु कामयाबु रहे थो, इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो।